करबला के मैदान में इस्लाम की सरबुलंदी लाए पंहिंजी जानिन जा नज़राना ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी शहादत के ॾियारे 10 मुहर्रम के ॾींहं ते खानपुर मार की गली गली में या हुसैन जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहियूं। खानपुर मार में मरकज़ी मातिमी जुलूस हुसैनी इमाम बारगाह खां बरामद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जा 10 खां वधीक नंढा मातिमी जुलूस शामिल थी विया, जंहिंखां पोइ मरकज़ी मातिमी जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो थी वियो। अज सॼो ॾींहुं मातिमी जुलूस पंहिंजे गुज़रगाहुनि खां थींदो शाम जो हुसैनी चौक खानपुर मार ते पहुतो। मातिमी जुलूस में शामिल मोमिन सीना ज़नी तोड़े ज़ंजीर ज़नी कंदा रहिया, जॾहिं त नुआ ख्वां पुण मातिमी जुलूस में नुआ पढ़ंदा रहिया। मातिमी जुलूस के गुज़रगाहुनि ते सबीलनि जा स्टाल लगाया विया हुआ, जॾहिं त लंगर न्याज़ जो एहतमाम भी जगह जगह ते कयो वियो हुयो। खानपुर मार जी मरकज़ी मातिमी जुलूस की निगरानी लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया हुआ। लगभग 100 खां वधीक पुलिस जा एहलकार तोड़े रेंजर्स जा जवान जुलूस के चइनी पासन खां हाई अलर्ट नज़र आया। खानपुर मार जी हुसैनी चौक ते शाम गरीबा मुनक़िद कई वई, जंहिं बाद जुलूस मरकज़ी हैदरी इमाम बारगाह पहुतो, जंहिं बाद जुलूस नहर कयो वियो। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर मार।